जेकॾहिं खाइण नथा ॾियो त पोइ आॾो छो रखियो अथव? इनखे तुंहिंजी नज़र लॻी वई आहे या नज़र कढूं था? जेसि ताईं अधे कोड़ल जी खुरी न ॾमींदासीं न तेसि ताईं सुधरण असांजो मुहाल आहे। अरे रे पोइ देरि छा जी हिन महिल खुरी ॾंदूसि था? बता इहा ग़लती कई अथव। खल पुठीअ तां लाहे छॾी थो तव्हां। तूं असांजी खल लाहींदे खट जी वाॾण खोले ॿधी ॾंभियूं सुखड़ी। जुड़ा हिनखे एॾी तकलीफ़ छो ॾियूं? ही निंड कंदो न त बुंडी दुखाए रखंदासीं खुड़ी जे मथां। दरवाह जी राव सलाह आदमी अथई वेही कयूं सा इंतज़ार निंड करे तेसि ताईं मां दूही दुखाए थो वठां। जुड़ा ही खण सांदाणे वारी माटी छा दाणो खाईंदो असां हूअं आहे? हा भई ॾिठो एॾो मस्तु भरी करो वठां। हुकुम कयो कीअं यादि कयो अथव? सुगल सावण मूं वटि आयो ऐं मूंखे अर्ज़ु कयो अथई त मां तव्हां सां ॻाल्हायां। छाजे बारे में? तव्हांजी भेण जे रिश्ते जे बारे में। न रहिस रिश्तो असां सावण वारनि खे कोन ॾींदासीं। बाबा चयो रहिस पर कॾहिं कॾहिं अहिड़ो मसइलो अची वेंदो आहे जो पंहिंजे सॻे भाउ खे बि उन मसइले में न अचणु ॾिबो आहे। ठीकु आहे सुल्तान, जेकॾहिं मूंखे मुनासिबु नथो लॻे त अॻिते मां तव्हांजे कंहिं बि मसइले जे विच में कोन्हे, पर इन बारे में मां वरी बि तव्हांखे चवंदुसि त बाबा पंहिंजी भेण जी ज़िंदगी बर्बाद न करे त बहितर आहे। बाबा हुनखे पंहिंजी ज़िंदगी जीअण ॾियो। हुन वीचारे छा वांगुरु बिगाड़ियो आहे? इंसाफ़ी कई आहे। मां बि हीअं ई न गुलूअ खे ॿधी हिते खणी ईंदुसि ऐं पोइ हुनखां मां पुछंदुसि ॿुधाए कीअं बेगुनाह जे मथां ज़ुल्म कबो आहे ऐं इहो बि ॿुधाईंदोसि हुनजो अंजाम छा थो थिए। जेसि ताईं मां हिन गुलूअ जो कमु किटनी नथो कयां न मूंखे सुकून न ईंदो। घबराई छो थो मुंहिंजा भाउ? तुंहिंजो पलांद उन्हनि खां गाए वॼाए कंदासीं। अदाब वधंदी वेंदियूं। हुननि शक जे बुनियाद ते दादन खे अगवा कयो, पर जेकॾहिं हाणे दादन अची वियो आहे त तव्हां जहिड़े खे छो था वधायो? बाबा हुननि बेगुनाह मूं मथां ज़ुल्म कयो, हुननि को हिसाब त मां वठंदुसि न। मां त चवां थो त सभु गॾिजी हली न सुल्तान जी गिचीअ में हथ विझूं। जेसी ताईं जाबलू रिछ जे नक में भूलो न पवंदो न समझ में न ईंदो। सोट ॻाल्हि दिलि वारी कई अथई। असुल सट कोई ने जाबलू रिछ खे ॾिजे त पोइ सभ खां पहिरियां सुल्तान खे सटको ॾियूं था। जॾहिं वॾे खे पादर लॻंदा न नंढा पाण ई कमु कंदा। इहो जाबलू रिछ वठ त ॾाढी ॾुखी थी। पहिरियों मूंखे इहो त ॿुधाए तोखे न मुंहिंजे घर में अचण जी इजाज़त कंहिं ॾिनी? मूं पूंज खे चयो त मुंहिंजे लाइ मानी मोकल, तॾहिं मिठल खणी आयो आहे मानी। तूं पंहिंजो इहो वात बंदि रख ऐं न पंहिंजी आशिक़ जी वकालत न कर पंहिंजे आशिक़ जी वकालत। राम एॾो शक चङो न थई। पसाणे पस में खल मां तोखे चङी तरह सुञाणा थो तूं केतिरो साथ ऐं पाक आहीं। जेकॾहिं तोखे मुंहिंजो हिते अचणु चङो नथो लॻे त मां ॿीहर न ईंदुसि। ॿीहर न जेकॾहिं हिते पेर बि रछो अथई त बेइज़त करे तो कढंदो ठाहे जो तूं मूंखे बेइज़तो कंदे। निकिरी तूं मां चवां थो हितो पेर ठाहे जेसिताईं तुंहिंजी मथो कचो न कंदुसि न त तूं सुधरंदे कोन। होश न विञाए गोराम, मां वञा थो वञा। गाटो भञी छॾींदा गाटो। मामी मां वञा थी अम्मा जे घर। मिठल अचे तो हुनखे चइजांइ मतां मां राति न अचां। छा 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 तूं राति कोन ईंदी आहे? छॾ चोरीअ जी पचर में वञी मरे माणस जे घर त को राति को सुख जी निंड सुम्हूं। सुकून त तुंहिंजे कुदरत वारे हराम कयो आहे। न्याणीअ जी मिल्कियत खाईंदे सुकून त हराम थींदई न। कुदरत वारो तोखे माफ़ कोन कंदो। हिसाब किताब तो तोखे ॾियणो पवंदई। टीकड़ो अथई तुंहिंजी माणे जे घर टीक को असांजी जान छॾ। नथी वञा छा कंदव तव्हां? हाणे घणी सियाणी नथी सियाणी वॾनि सां वात न हण। वात मां थी हणा या तूं? छोरी छो असांजो ढींगो ढेरी करण जे पुठियां पई?
मूंखे ते नज़र कोन था अचनि पक सां इहे होटल ते ई हूंदा अदा तूं हलूं होटल ॾांहुं होटल ते कोन हूंदा दादा मल्हार अक्सर दरगाह ते हलूं था दरगाह ते जेकॾहिं हुते आहे जीअं ई दरगाह खां ॿाहिरि निकितो कयूं था कमु पूरो इन चक्कर मल्हार खे न गुलूअ खे सटको ॾियणो आहे दुनिया में जेको भी रुख चढ़े तंजी सफाई हुन ते कंदासीं चो अम्मा हाणे तो गुराम मूं मथां शक करण लॻो आहे उन ॾींहुं कूंज मानी मोकिली मिठल खणी आयो त मिठल खां घटि वधि ॻाल्हाए उनखे घर मां कढी छॾी तो बि कूंज खे रोके छॾ त मिठल खे कंहिं बि कम सां तोॾे न मोकिले अम्मा जेकर मिठल अचे तो उन में छा थी पियो जेका न ॻाल्हि गोराम खे सुठी नथी लॻे त उन खां पासो कंदी कर जेकॾहिं न तूं चाहीं थी त तुंहिंजी ज़िंदगी सुखी गुज़रे त पंहिंजे दिमाग़ में इहा ॻाल्हि विहारे छॾ त रुगो दौलत सां सुखी ज़िंदगी नाहे गुज़रंदी जेकॾहिं न तुंहिंजा ऐं गोराम जा ख़्यालात मिलंदा त पोइ तव्हांजी ज़िंदगी सुखी ऐं सुठी गुज़रंदी अम्मा गुराम हिते हुयो न त सही हुयो जॾहिं खां हुते वियो आहे न हर वक़्तु मूं मथां तंस पियो करे पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां बि इंसान आहियां कावड़ त ईंदी न तोखे पंहिंजे गुस्से कावड़ खे पी तॾहिं तूं ऐं गोराम हिकु थी सघंदा ऐं प्यार मोहबत सां रही सघंदा जेकॾहिं न ईअं ताईं ॿई हिक ॿिए खे चिड़ी पिया हलंदा तव्हांजो घर कोन हलंदो ऐं इहे रोज़ पिया विढ़ंदा दुनिया दर्दन जो दरिया खालिस